दादूवानी जे अलमनाक वाक़े ते हितां जा भांसेदाबाद जा जेके नौजवान आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि। रैली जो मक़सदु इहो आहे त कल्ह दादू में हिकिड़ो लिंग कांडारींदड़ वाक़ियो पेश आयो आहे। 3 साल जी नंढड़ी अफ़शा शाहाणी ॿुधायो पियो वञे त उन सां हिकु वहशी क़िस्म जे दरिंदे अयाज़ पवर जे नाले सां हिकु छोकिरे उनखे अगवा करे ऐं उनखे तमामु बुरे तरीक़े सां उनजी तज़लील कई आहे। सॼी सिंध में जेको आहे सो गुस्सो पकड़ियल आहे नौजवाननि में, पूरे इंसानियत खे जेको आहे सो लॼाईंदड़ वाक़ियो थियो आहे। हितां ई अफ़सोसनाक आहे वहशी दरिंदे पारां जेको आहे सो उन सां जिनसी ॾाढाई कई आहे। असां अहिड़े अमल जी सख़्त अल्फाज़ में मज़म्मत कयूं था। सीएम सिंध खां इहो अपील कयूं था त ख़ुदा हिन सां इंसाफ़ करियो, न त ॿी सूरत में सिंध जा नौजवान रोडनि ते निकिरंदा। कल्ह दादू में थींदड़ हिकु मासूम नंढड़ीअ सां वहशी दरिंदे हिकु नाजाइज़ी कई आहे, जंहिं ते असां सख़्त लफ़्ज़नि जी मज़म्मत कयूं था। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हीउ जेको वाक़ियो थियो आहे, अलमनाक वाक़ियो थियो आहे, उनखे जवाबदार खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। कैमरामैन हसनैन मेमून सां गॾु बकरम मेमून।